अस्सलाम वालेकुम, नमस्ते प्यारा शागिर्दो। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश जीवा क्लास में तव्हांखे खुश आमदीद। प्यारा वारो, अॼु असां सिखंदासीं त नंबर्स जेके आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि। सभ खां पहिरीं n माना नेचुरल नंबर। n मतलब नेचुरल नंबर कीअं हूंदो आहे? 1 2 3 4 5 ईअं हलंदा रहंदा आहिनि। हिन निशानीअ जो मतिलबु छा आहे त का शइ जारी आहे, त इन करे पाण हिन खे छा चवंदासीं? नेचुरल नंबर। नेचुरल नंबर खे सिंधी में पाण चइबो आहे कुदरती अदद। पोइ जॾहिं आर्यभट्टा ज़ीरो जो कॉन्सेप्ट ॾिनो त हिन सां गॾु छा ठही वियो? हिकिड़ो जॾहिं नेचुरल नंबर सां गॾु ज़ीरो मिलियो त अंग कीअं ठही विया? 0 1 2 3 4 5 ऐं ईअं हलंदा रहिया। पोइ जॾहिं नेचुरल नंबर सां गॾु ज़ीरो मिली वियो, पाण इहो चऊं त ज़ीरो मिलियो n खां, माना नेचुरल नंबर सां, त छा ठहियो? होल नंबर। हिन खे पाण छा चवंदासीं? होल नंबर। होल नंबर जो मतलब छा है? मुकम्मल या पूरा अंग। मुकम्मल या पूरा मतलब त जॾहिं नेचुरल नंबर जेके हुआ सभ खां पहिरीं, त हुन खां पोइ जेके आहिनि रियाज़ी जी डेवलप थींदी वई, ऐं रियाज़ी में जेको आहे ज़ीरो जो कॉन्सेप्ट मिलण खां पोइ जेको आहे न, इहे नेचुरल नंबर वरी तब्दील थी विया जंहिंमें होल नंबर। मतलब हाणे इहे नंबर जेके आहिनि मुकम्मल थी विया, पूरा थी विया। हिन खां पोइ पाण जो कॉन्सेप्ट ठहियो त ज़ीरो। ज़ीरो हाणे 1 2 3 4 सिंधी सवली में चऊं पाण त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त हिकिड़ो हूंदो आहे असांजे जेब में पैसा पिया आहिनि, ॿियो छा आहे असां ते कर्ज़। कर्ज़ जो मतिलबु आहे को माण्हू असां ते असां खां पैसा घुरे थो, त घुरे थो त हाणे ज़ाहिरी आहे ही त असां वटि जेके आहिनि उहे अंग आहिनि। हाणे जेको कर्ज़ आहे उन खे पाण रियाज़ी में कीअं था ज़ाहिर करियूं, अचो त सिखूं। हाणे इहे अंग आहिनि ज़ीरो। हाणे ज़ीरो जेको आहे, ज़ीरे खां पोइ वॾो अंग कहिड़ो आहे? 1 2 3 4 5 6। हाणे इहे अंग जेके आहिनि हिननि खे पाण चवंदा आहियूं वाधू अंग। वाधू अंग माना पॉजिटिव नंबर्स। छा चवंदासीं? पॉजिटिव नंबर्स। ऐं हाणे ज़ीरे जे जॾहिं वरी खाॿे पासे ईंदासीं त छा थींदो? काटू 1 काटू 2 काटू 3 काटू 4। मतलब इहो थी वेंदो इहे पैसा जेके आहिनि वाधू वारा असां वटि आहिनि, ऐं हिन जेको ज़ीरो जे खाॿे पासे वारा काटू अंग आहिनि, या इंग्लिश में इनके नेगेटिव नंबर चइबो आहे। छा? नेगेटिव। हाणे जेके नेगेटिव आहिनि इहे असां वटि हिकिड़े क़िस्म जा छा आहिनि? कर्ज़ आहिनि। त पोइ जॾहिं वाधू अंगनि खे ऐं काटू अंगनि खे ज़ीरो सां गॾु पाण मिलाईंदासीं त हिकिड़ो नओं जेको आहे अंग, नया अंग ठहंदा। उनखे पाण छा चवंदासीं? उनखे चवंदासीं इंटीजर्स। छा चवंदासीं? इंटीजर्स। इंटीजर्स कितना छा सां ज़ाहिर कबो आहे? ज़ेड सां। कहिड़ा कहिड़ा थी विया? हाणे ईअं लिखूं त हिन लिखण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो 0 1 2 3 जारी हलंदा, इन पासे काटू 1 काटू 2 काटू 3 ईअं बि जारी रहंदा। या त पोइ हिनखे ईअं बि लिखी सघूं था त 0 खां शुरू थियनि वाधू काटू 1 वाधू काटू 2 वाधू काटू 3। त माना वाधू जा ऐं काटूअ जा सभु अंग जेको आहिनि हिकिड़े सेट में पाण लिखे छॾंदासीं, या हिकिड़े ई अंगनि में
ॻणे वठंदासीं हिनखे छा चवंदासीं इंटीजर। इहे हुआ असांजा इंटीजर। त हाणे पाण इंटीजर खे अलॻि अलॻि करे लिखूं था। हाणे पॉजिटिव इंटीजर, हाणे z जे मथे जॾहिं प्लस जी साइन हूंदो त हुनखे पाण छा चवंदासीं पॉजिटिव इंटीजर, माना वाधू इंटीजर। ठीकु आहे। हाणे वाधू इंटीजर, इंटीजर खे पाण छा चवंदा आहियूं सॼा अदद। छा चवंदासीं सॼा अदद। ठीकु आहे। हाणे इंटीजर में वाधू जेके पॉजिटिव जेके आहिनि उहे इंटीजर आहिनि उहे कीअं चवंदासीं पाण +1 +2 +3 +4 +5 ईअं हलंदा रहंदा या जारी रहंदा। ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां जेके नेगेटिव आहिनि उहे वरी छा हूंदो z जे मथे जॾहिं माइनस जी निशानी हुजे त हुनखे पाण छा चवंदासीं नेगेटिव इंटीजर, माना काटू वारा सॼा अदद। हाणे काटू वारा सॼा अदद छा थींदो आहे -1 -2 -3 -4 -5 ईअं हलंदा रहंदा जारी रहंदा। हाणे 0 जेको आहे उहो न पॉजिटिव आहे न ई नेगेटिव आहे, न्यूट्रल आहे। त हाणे हिनखे जॾहिं पाण 0 खे मिलाईंदासीं त पोइ छा थींदो टोटल z इंटीजर जो सेट z सां ज़ाहिर कंदासीं 0 ±1 ±2 ±3 ±4 ईअं जारी रहंदा। हाणे तव्हांखे पॉजिटिव इंटीजर जो कॉन्सेप्ट मिली वियो, नेगेटिव इंटीजर जो भी कॉन्सेप्ट मिली वियो ऐं हिननि ॿिन्ही खे मिलाए करे जॾहिं सॼनि अददनि जो सेट मतलब या सॼा अददनि जा अंग जेके आहिनि इंटीजर्स इन जो कॉन्सेप्ट तव्हांखे क्लियर थी वियो। हाणे पाण पढ़ूं था इवन नंबर। इवन नंबर, इवन नंबर खे सिंधी में पाण चवंदा आहियूं ॿधी अदद। हाणे ॿधी अदद छा खे चवंदा आहियूं ॿधी अदद पाण ईअं चवंदासीं त जेको बि अंग जेको आहे उहो ॿ जे खोड़े में अचे थो उनखे पाण छा चवंदासीं ॿधी अदद। 2 4 6 8 10 ईअं जारी रहंदा। ठीकु आहे। जीअं पाण ॿारड़ा हुआसीं तॾहिं पढ़ंदा हुआसीं 1 2 2 2 4 2 6 ईअं यका खोड़ा पढ़ंदा हुआसीं त खोड़े में जॾहिं बि 2 वारे खोड़े में जेके बि अंग ईंदा उहे असांजा छा हूंदा ॿधी अदद हूंदा। ॿधी अदद खे छा सां ज़ाहिर कबो आहे ई सां। ठीकु आहे। हाणे हिन खां पोइ हूंदो आहे असांजो आड नंबर। आड नंबर में छा ईंदो आहे 21 अदद। हाणे 21 अदद मतलब ज़ाहिरी आहे इवन नंबर पाण उन्हनि खे चऊं पिया जंहिंखे 2 जो खोड़ो लॻे पियो या 2 जे खोड़े में जेके अचनि पिया उनखे पाण चवंदा आहियूं ॿधी अदद। त अहिड़े हिसाब सां आड नंबर में वरी छा थींदो आहे जॾहिं 2 जो खोड़ो अहिड़ो अंग जंहिंखे 2 जो खोड़ो न लॻे 1 3 5 7 9 11 13 मतलब इहो आहे अहिड़ो अंग जंहिंखे पाण 2 जो खोड़ो त हणूं था लेकिन पाछी जेको आहे उनजी का न का बचे थी 1 2 1 3 5 त जंहिंजी पाछी बचे त उनखे पाण छा चवंदासीं आड नंबर। हाणे पाण पढ़ूं था प्राइम नंबर। प्राइम नंबर के सिंधी में चवंदा आहियूं पाण मुफ़रिद अदद। हाणे मुफ़रिद अदद के सिर्फ हिकु ई पंहिंजो खोड़ो लॻे थो। माना पाण ईअं चऊं त प्राइम नंबर में सिर्फ 2 वंडींदड़ हुजण घुर्जनि। कीअं हिकिड़ो हिकु ॿियो जेको बि अंग हूंदो उहो पंहिंजो पाण। कहिड़ा कहिड़ा अंग हूंदा आहिनि प्राइम नंबर अचो त ॾिसूं। जीअं 2 ईअं 3 ईअं
5 7 हाणे 8 8 के हिकु जो बि खोड़ो लॻे थो, 2 जो बि खोड़ो लॻे थो, 4 जो बि लॻे थो ऐं 8 जो बि लॻे थो। त इन करे घणा खोड़ा लॻनि पिया, इन करे पाण चवंदासीं त इहो प्राइम नंबर कोन्हे। ईअं ई 9 9 खे बि हिकु जो बि लॻे पियो, 2 जो बि लॻे पियो, 9 जो पाण जो बि लॻे, माना हिन जा वंडींदड़ घणा थी विया, 2 खां मथे 2 थी विया। त 2 जेके थींदा, 4 थींदा, 5 थींदा, 2 खां मथे जेके वंडींदड़ थींदा उन खे पाण प्राइम नंबर कोन चवंदासीं। हाणे अहिड़े हिसाब सां 8 9 10 10 खे 2 जो खोड़ो लॻे थो, 5 जो खोड़ो लॻे थो, 10 जो 5 जो लॻे थो, त इन करे वरी 11। हाणे 11 खे हिकु जो खोड़ो लॻे थो, ॿियो पंहिंजो पाण जो, 1 11 11। पोइ 12 12 खे 2 जो खोड़ो लॻे थो, 2 जो लॻे थो, 4 जो लॻे, माना वंडींदड़ हुनजा घणा थी विया। त हिते वरी 13 13 खे हिकु जो खोड़ो लॻे थो ऐं सिर्फ़ु पंहिंजो पाण जो, 1 13 13। अहिड़े हिसाब सां वरी 15 कंदासीं, 15 खे हिकु जो लॻे पियो, 2 जो लॻे पियो, 5 जो लॻे पियो, 15 जो पंहिंजो, माना वंडीदड़ हुनजा घणा थी विया, 2 खां मथे थी विया, त हुनखे पाण कोन चवंदासीं प्राइम नंबर। हाणे 17 पोइ 19, इहे जेके आहिनि, इहे जेके बि अंग आहिनि, इन्हनि खे सिर्फ़ु हिकु जो खोड़ो लॻे थो ऐं पंहिंजो पंहिंजो खोड़ो लॻे थो, त हुनखे पाण छा चवंदासीं, प्राइम नंबर, माना मुफ़रिद अदद। हाणे पाण चऊं था ज़ाहिरी आहे जंहिंखे सिर्फ़ु 2 वंडींदड़ हुजनि हुनखे प्राइम नंबर चइबो आहे, त जंहिंखे 2 खां वधीक हूंदा उनखे बि का न का शइ त उहे बि हूंदा, हुनखे पाण चवंदासीं कंपोज़िट नंबर। कंपोज़िट नंबर जो सिंधी में पाण हुनखे चवंदा आहियूं मुरकब अदद। हाँ, मुरकब अदद में छा थींदो आहे, जीअं 2 खां वधीक खोड़ा लॻनि, 2 खां वधीक कहिड़ा लॻनि, मिसाल पाण चऊं 4 4 खे कहिड़ो खोड़ो लॻे थो, हिकु जो बि लॻे थो, 2 जो बि लॻे थो, 4 जो बि लॻे थो। अहिड़े हिसाब सां वरी 6 6 8 9 10 12 14 15 16 ईअं हलंदा वेंदा। त माना पाण छा चवंदासीं, अहिड़ा अंग जंहिंखे 2 खां वधीक खोड़ा लॻनि त उनखे पाण छा चवंदासीं, मुरकब अदद। अहिड़ा अंग जंहिंखे सिर्फ़ु हिकु ऐं पंहिंजो खोड़ो लॻे उनखे पाण चवंदासीं प्राइम नंबर। हिननि खां पोइ शुरू थींदो आहे रेशनल। रेशनल अंग या रेशनल अदद जेके आहिनि उनखे पाण सिंधी में चवंदा आहियूं नातिक अदद। नातिक अदद, नातिक अदद कहिड़ा हूंदा आहिनि, जेके बि असांजा भाङे वारा अंग हूंदा आहिनि उनखे पाण चवंदा आहियूं नातिक अदद। त जेके भाङे वारा अंग हूंदा आहिनि उन्हनि खे पाण छा चवंदा आहियूं, रेशनल अंग, रेशनल नंबर, माना नातिक अदद। हाणे इरेशनल नंबर, इरेशनल नंबर्स के पाण छा चवंदासीं, गैर नातिक। फिलहाल ताईं ईअं ई सम्झो त माना अहिड़ा अंग जंहिंखे पाण 1 भाङे 2 2 भाङे 3 4 भाङे 6 जी सूरत में न लिखी सघजनि त उनखे पाण छा चवंदासीं, गैर नातिक। हाणे नातिक ऐं गैर नातिक जे बारे में हिकिड़ी पूरी पाण एपिसोड ठाहींदासीं, उन में आउं तव्हांखे सही नमूने पढ़ाईंदुसि त नातिक ऐं गैर नातिक में कीअं फ़र्क़ु आहे। फिलहाल हेसि ताईं त इरेशनल जो मतिलबु हुओ त अहिड़ा अंग जेके छेद अंश ऐं छेद जी सूरत, माना भाङे जी सूरत में न लिखी सघजनि उनखे पाण छा चवंदासीं, गैर नातिक। हाणे हिन खां पोइ डेसिमल, डेसिमल नंबर। डेसिमल नंबर खे वरी सिंधी में चइबो आहे ॾाई वारा अंग, ॾाई अदद। ॾाई अदद वरी जीअं तव्हां पॉइंट, माना 7.5, सिंधी में वरी 7 ॾाई 5,
6.7 6 डाई 7 9.25 6.75 ये जेके डाई वारा अदद माना पॉइंट वारा अदद उनके पाण छा चवंदा आहियूं डेसिमल। हाणे इन्हनि सभिनी खां पोइ रियल नंबर माना हकीकी अदद। हकीकी अदद में ये समझो जेके अदद आहिनि उहे सभई अची रियल नंबर में माना अची वेंदा। जीअं पाण चऊं त रेशनल ऐं प्लस इरेशनल। रेशनल ऐं इरेशनल माना नातिक ऐं गैर नातिक जॾहिं मिलंदा आहिनि त छा ठहींदो आहे रियल नंबर ठहींदो आहे। छा ठहींदो आहे रियल नंबर। माना जॾहिं नातिक ऐं गैर नातिक मिली पोइ सभई जेको आहे गॾु थींदा आहिनि त पोइ पंहिंजो छा ठहींदो आहे रियल नंबर। इहे हुआ असांजा नंबर्स। उमेद आहे त तव्हांखे समझ में आया हूंदा। अगरि समझ में न बि आया आहिनि त वरी तव्हां पहिरीं खां शुरू कयो ऐं हिकु चकर वरी पढ़ो। उमेद आहे तव्हांखे सभु शयूं क्लियर थी वेंदियूं। महिरबानी।